الذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. اللهم صل على سيدنا ومولانا محمد بعدد من صلى وصام. اللهم صل على سيدنا ومولانا محمد بعدد من قعد وقام. وصل على جميع الأنبياء والمرسلين وعلى كل ملائكة المقربين. دی شب شہ ہر دو سرا تشریف بردہ برسما در ذوق وصل کبریا بلغ العلا بکمالہ. حق را بچشم نازنی دیداں شہ دنیا و دین از عرش تا ہفتم زمین کشف الدجا بجمالہ. او شد ز نور حق آیا پیدا ز نورش او جہان. خلقشن کو تر از بیاں حسنت جمیع خصالہ. شیدائے الوی او بجا قربانیو جانو جہان. از صدق دل اے مومنا صلو علیہ وآلہ. درود شریف بلند آواز. اللہم صلی علی سیدنا ومولانا محمد وآلہ واصحابہ وازواجہ وبارک وسلم علیہ. معزز مشائخ عظام وقابل احترام علماء کرام، پیارا مسلمان بھائیرو، عزیز دوستو، السلام علیکم ورحمۃ اللہ. اللہ رب العزت ذوالجلال والاکرام جے پاک کلام قرآن مجید جی موضوع جے سلسلے میں ہکڑی آیت سگوری اواں پیاری جماعت جے آڈو منہ تلاوت کئی آ، جن جے متعلق تواں جی خدمت میں کچھ گزارشوں عرض کرنیوں آہن. دعا فرمائیو رب العالمین جل جلالہ امن والو شال پانجے پیارے حبیب لبیب صلی اللہ علیہ وسلم جے صدقے منہ گنہگار کے حق بیان کرنے جی توفیق عطا فرمائے. ائی ان کھاں بعد اہا بھی دعا کیو تے رب العالمین شال تواں اساں سبنی بدھن وارن کے حق ای سچ بدھی اللہ تبارک و تعالی شال حبیب کریم علیہ الصلوۃ والسلام جے صدقے ان جے متھاں عمل کرنے جی بھی توفیق عطا فرمائے. ظہر جے نماز کھاں وٹھی
بابرکت محفل شروع ہوا جے میں مشائخ عظام و علماء کرام نعت خان حضرات محبوب کریم جا پروانہ پانچے بساط مطابق اوہاں کے بدھائیندہ رہیا ہن ہن مالا ہن ناچیز جو وقت اچیو ماں تہاں جی خدمت میں حاضر تھیس مکھے سعادت نصیب تھی آئے جو ماں ہن بھلاری محفل میں شریک تھیو آیا استاذ العلماء حضرت علامہ و مولانا سائیں مرحوم مغفور محمد صالح سائیں رحمت اللہ تعالی علیہ جو بارو شریفہ ان عالم دین یہ ساری زندگی قال اللہ و قال رسول میں گزاری ان بھلارے شخص یہ یاد میں سند نورس مبارک چو خیرات جی مانی چو بارو شریف چو یہ اجو کو جلسے منعقد تھی رہے ہوا اسائیں تمام ان بھلاری محفل میں شریک آئے ہوں اللہ پاک تمام اساں سبری جی حاضری قبول فرمائیں دو تمام جو اساں جو سبن جو نیک مقصد آ نیک مقصد جیلا آیا ہو مجھے آقا صلی اللہ علیہ وآلہ وصحابہ وبارک وسلم جن جو ارشاد مبارک ہے الاعمال بالنیات عملن جو دار و مدار ثواب ملنا یا نہ ملنا جو نیت تے اہاں جیڑی بھی نیت رکھی آیا ہوں اوڑی تمام ثواب جی امید رکھجو چھو تا یہ بھی کون ہوں ہے تا جلسن جے اندر وائزن جے اندر سب محبت وارا ہندان اوان جی اکثریت محبت وارن جی آ پر عوام میں کئی وری جاسوس بھی ہوں چھا تھا چون چھا تھا کن ڈسی اچو پو وری اسی وری پو تردید کندا سوں سمجھو سا نہیں اور یقیناً ان کے سوال تو کون ملندو وہ بھلی پانچو کم کرے وجن باقی تمام جے نیک ارادے سا نیک محفل میں شریک چاہو مجھے امید ہے اللہ تعالیٰ تمام جی حاضری قبول فرمائی دو اواں بزرگن بھلارن جے صدقے مجھے بھی حاضری خدا قبول فرمائی دو آیت کریمہ متلاوت کیا بلا تاخیر ماں پانے موضوع کو شروع کیا بلند آواز سائیکڑوں دفعہ محبوب کریم تے درود پڑھو تو ماتا کے ترجمہ بدایا اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وآلہ وصحابہ وبارک وسلم علیہ یہ روشنی اکھیاں کا پرے کل تھی سکندی یا ہن کے بند کیو یا ہن کے تھورو ہٹایو اپنے ہکڑو کم کیو دوستو عزیزو مسلمان بھائرو اللہ تبارک و تعالی جل جلالہ امن والو پانے پاک کلام ارشاد فرمایا الذین جاءوا من بعدهم یقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم ہن آیت سگوری میں اللہ تعالیٰ جی ذات بابرکات بن جماعت جو ذکر خیر فرمائے ہوا بجماعت ہوا ہن جل کے خدا تبارک و تعالیٰ سارا ہے پیو کیڑی جماعت ہکڑی ہوا جماعت جیکا ہن دنیا کے الوداع کرے چھڑے ہلیا ویا ہن دنیا میں رخصت تھی ویا خدا تعالیٰ جی ذات بابرکات رکھا بعد میں اچن واری بھی جماعت جی تعریف فرمائی ایک رات ہن دنیا میں ہلیا ویا بیا وری ان جا بعد میں ہنن جا جائے نشین ہنن جا معتقد ہنن جا مرید متوسلین یا اولاد وغیرہ جے کے بعد میں اچن تھا اللہ تعالیٰ جی ذات بابرکات انہوں کے بھی سارائے تو حقیقت میں
ظاہری لفظن میں انہن جی تعریف ہے جے بعد میں آیا پر چونکہ ضمن انہن جو بھی بیان ہے جے اگ میں گزری ہوا تنجے کرے मां ब जमातूं ठहियूं लफ़्ज़नि में वहां ॾिसंदो त सिर्फ़ उन जमात जो बयान आहे जेका गुज़री वियल जमात खां पोइ ॿी जमात आई आहे। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे थी अलाए कान तव्हां कहिड़ी जमात गुज़री वई ऐं उहे कहिड़ा बाद में आया। सवली ॻाल्हि आहे तव्हांजा अब्बा ॾाॾा नाना अव्हांजा पीर मुर्शिद उस्ताद दरवेश बुज़ुर्ग भलारा जेके भी ही जहान छॾे विया हाणे उन्हनि खां बाद में तव्हां असीं हुननि जा जाइ नशीन वेठा आहियूं जेके बाद में तव्हीं असीं हुन खां पोइ दुनिया ते ज़िंदा आहियूं वेठा आहियूं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी बि तारीफ़ थो फरमाए। छा जी तारीफ़? अल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम उन्हीं गुजरल वाले मोमिनन सालल बाल खां बाद में जेका कौम आई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मां उनखे सारायां थो यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह ताला हुननि जी कहिड़ी तारीफ़ थो करे? अल्लाह तबारक व तआला हुननि जे फेल जी तारीफ़ थो करे। अल्लाह ताला हुननि जे अमल जी तारीफ़ थो करे। उहो कहिड़ो फेल आहे हुननि जो? अल्लाह ताला फरमाए थो दुआ था घुरन रब्बना इग़फिर लना या अल्लाह असांखे माफ़ फरमाए वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ऐं असांजे उन्हनि भाउरनि खे बि माफ़ फरमाए जेके असांजा भाउर यानी दीनी भाउर हिन दुनिया मां अॻु में रुख़्सत करे विया। या अल्लाह असांखे बि माफ़ कर पर असां सां गॾु उन्हनि खे बि माफ़ कर जेके असां खां अॻु में जहान छॾे विया यानी पंहिंजे लाइ बि मग़फ़िरत घुरनि था ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे लाइ बि मग़फ़िरत घुरनि था जेके मोमिन सालिह बाना ईमान सां दुनिया छॾे विया। ऐं मज़ो बि हिन में आहे त दुआ जे टाइम ते पाण खे त सभु को यादि करे पर ॿिए खे बि यादि कजे। क़बूल बि उहा दुआ थींदी आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे घणो पसंदि बि उहा दुआ हूंदी आहे। बाक़ी रुगो ॿिए जे लाइ आम तरह सां माण्हू चवंदा साईं मुर्सा मुंहिंजे लाइ दुआ घुरजां या अल्लाह हिन सवाली जा सवाल पूरा कर या अल्लाह हिन सवाली जा सवाल अघाए। अल्हम्दुलिल्लाह पर यार तूं पंहिंजे पाण खे बि त शरीक कर दुआ में जेको पंहिंजे पाण खे शरीक नथो करे सो महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मुताबिक़ तमामु वॾे ख़ैर खां रहिजी थो वञे। दुआ पंहिंजे लाइ घुर पंहिंजे भाउरनि लाइ घुर मुसलमाननि जे लाइ घुर ईमान वारनि जे लाइ दुआ घुर। जेकॾहिं दुआ नाहे घुरणी त काफ़िर जे लाइ नाहे घुरणी मुनाफ़िक जे लाइ दुआ नाहे घुरणी दीन जे दुश्मन जे लाइ दुआ नाहे घुरणी। बाक़ी तुंहिंजो दीनी भाउ मुसलमान आहे उन जे लाइ दुआ कर पंहिंजे लाइ कर अज़ीज़नि जे लाइ कर पंहिंजे उस्तादनि लाइ कर मुर्शिदनि करीमनि जे लाइ कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहा दुआ जंहिंमें तूं ॿिए खे शरीक कंदो आहे पाण बि शरीक थींदो आहे सा जल्दी क़बूल फरमाईंदो आहे। मशहूर हदीस पाक आहे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण करीम ने फरमायो आहे त अज़ाज़ील ॿुधल अथव ॾिठो त कोन अथव न साईं ॾसियांव त किथे आहे मूंखे सुझे थो एॾे ॿिए मुल्क में पर लाड़काणे में बि ॾिसो वेठो अथव पर पोइ सो ॾसियांव तकड़ कान्हे। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो मां अर्ज़ पे कयो अल्लाह ताला जो प्यारो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुझे प्यारे मिठे महबूब मुस्तफा अलैहि सलात सलाम जो फरमान मुबारक आहे त अज़ाज़ील यानी इब्लीस अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे दरबार आलिया में हुन जो वॾो इब्तिदा में कुर्ब हो वेझड़ाए पई। हज़रत अल्लामा महमूद आलूसी रहमतुल्लाह ताला ने पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे त इन ख़बीस 6 लख साल ख़ुदा जे कुर्ब में इबादत कई हुई। 6 लख साल हिकिड़े ॾिहाड़े मुअल्लिमुल मलकूत मलाइकनि खे पढ़ाए पियो ये कचहरी में ॻाल्हि कई त ॻाल्हि ॿुधी अथव चई कहिड़ी चई मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे तक़दीर में लिखियल ॾिठो आहे
تا ہکڑو ہے نا مقرب جماعت ما ترجی ویندو مقربن جے جماعت ما ہکڑو ترجی ویندو سبنی کے چی خوف ورایو ڈجڑ لگا روڑ لگا سجدن میں کری پیا او استاد وارو کر دعا گھر اللہ تعالی جی ذات بابرکات کے طاقت جے کرے مہربانی فرمائے اے دعا قبول تھی پوے تو تقدیر کے تبدیل بھی کرے سگے تو اے موجا استاد سہی اسا تو کے منت کیوں تھا تو دعا گھر سا آمین کیوں تھا مصیبت ٹرے مقرب کو ترجیح پوے وڑی گالا پیاروں کو ترجیح وجے وڈی گالا ای حقیقت تو آیا تو دعا تقدیر کے رد کر دیا دعا تقدیر رد کر دیا مجھا دوست حضرت علامہ قاضی ثنا اللہ پانی پتی رحمت اللہ علیہ لکھو پانچے مشہور معروف تفسیر مظہری میں تا امام ربانی رحمت اللہ علیہ صاحب زیادہ پڑھندا لاہور جو ہکڑو بزرگ ہو نہ وٹو حضرت ملا طاہر لاہوری حضرت امام ربانی رحمت اللہ علیہ پاجے صاحب زادن کے فرمایو بابا منہ آوازے استاد جے پیشانی تے ڈٹھو آ تے لکھو پیوا شقی بدبخت تقدیر میں بھی ڈٹھو آ تے تہاں جے استاد لا لکھو پیوا بدبخت پڑھائے پٹرکاں جا دو مجدد الفسانی جا خواجہ محمد معصوم جیڑا شخص وڈی ہستی ہو بزرگ ان کے پڑھائے تو استاد نہ جو پر استاد جو والد ہو چوے شاگرد جو والد ہو چوے امام ربانی تو بابا تہاں جی استاد جی پیشانی تے بھی لکھو پیا بدبخت تقدیر میں بھی لکھو پیا صاحبزادہ پاجے والد محترم جے قدمن تے کری تھا پون سائیں استاد اساں جو استاد پیارا ہوندا ہن استاد اساں نسبت ہوندی روحانی تعلق ہوندا مہربانی فرمائے دعا فرمایا اللہ تعالی جی ذات بابرکات اساں جے استاد جے پیشانی تا بدبختی جو داغ بھی دھوئی چھڑے تے تقدیر ماں بھی دھوئی چھڑے امام ربانی رحمت اللہ علیہ جن فرمائن تھا بابا ترسو مانسا چھا تھا دسو پان فرمتا تقدیر بقسمہ ہکڑی تقدیر مبرم بی تقدیر معلق مبرم انکھے چیبو جے کا انتر ہو جے ترین آئی معلق انکھے چیبو ہے جے کا مشروط ہو جے کہنے کہے شرط سا صدقو کرے تا ٹری ونے خیرات کرے تا ٹری ونے دعا گھرے تا ٹری ونے ہی کرے تا ٹری ونے ہن پاسے ونے تا ٹری ونے یہ بھی لکھو پیو ہوں دعا جے کرے کو بیمارا ان جیلا تقدیر میں لکھو پیو تو فلانے حکیم جی دوا کھائی دو تو ٹھیک تھی پہو دو حضرت تیسرے روزے وارا رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائن تھا صدر ملفوظہ شریف میں اچھے تو ایکڑے فقیر چو کہ بلادری موت حیاتی اللہ جے تمیا بیماری تقدیر باللہ جے طرف خوا صحت باللہ جے طرف خوا پوتا جی منا علاج نہ کرا جے حضرت روزے وارا رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائن تھا دا علاج مسلم مجھے پیارے حبیب جی سنتا جے کہ بیماری تقدیر میں لکھلا تو جو علاج بھی تقدیر میں لکھل ہوندو تو فلاڑو علاج کندے تو فائدو تھی دی تا جے کہ علاج بھی کبو محمود سنت پاکا امام ربانی سے فرمایا تھا مادسا ہکڑی انتر تقدیر آلے کا ٹرن دی کانا ای بی کہنے کہ شرط سا مشروط ہوں دی تری پاؤں دی مادسا تا تہاں جے استاد واری جے کا تقدیرہ یہ آہے کہڑے قسم ماں پان توجہ فرمائن تھا توجہ کتھے تو فرمائے سرحند شریف میں پانچے آستانے تے پانچی دربار تے جسے کا تھے پیو بخاری میں پیو کھولے جسے چاہ ترمذی شریف میں پو جسے ابو داؤد شریف میں یا مسلم شریف میں کنز میں یا ہدایہ میں نن اللہ جو ولی ویٹو پانچے آستانے تے سرحند شریف میں ویٹو ہندوستان جے کے ننڈے گوٹھ میں ویٹو پر اللہ جے ولی جو نزول لوح محفوظتے لگیوں پہ ہوا ہے تقدیر کتھے لکھے لوں دیا آگا لوح محفوظ میں اتے ڈٹھائی توجہ فرمائی تو ہاؤ تقدیر آئے پر انٹرا سازا دے جی بابا ہے ٹرا دی گانا گا سائی مہربانی کیوں اللہ اللہ حضرت امام ربانی رحمت اللہ علیہ جڑو کامل اکمل ولی نقشبندی سلسلے جو امام جے نئے سرے سا سلسلے کے جیرو فرمائے ہوئے زندہ کہو مجھا دوست عزیز امام ربانی رحمت اللہ علیہ جلال مولانا قاضی ثنا اللہ پانی پتی فرمائن تھا پیا اے وہابی دیوبندی جو ثنا اللہ آسان جو تہاں جو تو وٹھو تہاں جو حوالو الگ تہاں جو ہولے
پر جے ہوں تا دعویٰ دا کیوں تو ٹھیک ہے بٹے ڈی رکھو پڑ وٹ تو منو ہو جی گال بھی فرمائے تو اگر صاحبزادے اصرار کیو بار بار چیو تو قبلہ دعا گھرو مہربانی کیو تامل حضرت امام ربانی رحمت اللہ علیہ فرمائن تھا تو مکھے یادگیرو اچی ویو مکھے گال سمجھ میں اچی وئی مکھا جگہ گال وسرلی سا مجھے دماغ میں اچی وئی کیڑی تو برابر انتر تقدیر تردی کانھے کا پر محبوب سبحانی قطب ربانی شہباز لا مکانی پیرن جے پیر سیدنا عبد القادر جیلانی رضی اللہ تعالیٰ عنہ فرمایو تو خدا پاک جی ذات بابرکات مکھے او مقام عطا فرمائی دعا ای او عطا کیو جو انتر تقدیر بھی دعا سا تارے چھڑی دعا اللہ اکبر یا غوث اعظم دستگیر ہانے نارن تے بندشا بس ہانی دھو کیو ہانے بدھو نارو نہ جوڑے نارن میں ٹائم تا وجائے چھڑی دو چھو تو لاڑکان میں کمپٹیشن تمام گھنی آ ایڈو نارو شروع تو جو رہے وری اسا کے گھٹوں جاوے ایڈو شروع تھیندا بیا پرو وقت نارن میں ویندو گزری مزو کون تھیندو صلاح شریف بلند آواز پڑھو اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآلہ وصحابہ وبارک وسلم علیہ حضرت امام ربانی رحمت اللہ علیہ فرمائن تھا مجھے ذہن میں گال آئی تو غوث پاک رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائن تھا پیا تو اللہ پاک کی ذات مکھے یو مقام عطا فرمایو جو انتر تقدیر بھی تبدیل تھی سگندیا پان فرمائن تھا ماں امام ربانی نے فرمایا پانچ لا فرمایا تھا ماں پان غوث اعظم جیلانی رحمت اللہ علیہ جو نائب مناب آیا سبحان اللہ پان فرمایا تھا ماں انہوں جو نائب مناب آیا انہوں ماری گال تے بھروسو کرے ماں اللہ پاک جی دربار میں امید رکھی عرض کہو صاحبزادر کے چمتھاؤ مکھے یادگی روچیو اللہ تعالیٰ پانجے پیارن جی دعا رد کو نکندو پان دعا فرمائن تھا دعا کھا پو صاحبزادن کے فرمائن تھا توا کے مبارک ہو جائے اما جے استاد جی پیشانی تا بدبختی وارو اکھر ڈہی ویو سعید لکھجیو رگو پیشانی تا نہ بلک لوح قلم میں بھی اللہ تعالیٰ مٹائے نیک وقت لکھی چھڑو آئے اللہ تعالیٰ جل جلالہ امن والو جے ہتھ میں آ سب کچھ لکھن وارو کے روا ڈاڈے ڳالهايو سبحانے توا کے چوندا ڏٺو لکھيو اللہ ڊاٺو امام ربانی لکھيو اللہ ڈاٺو پیران پیر ڏٺو شرک نہ ہے اللہ کو وڌائے ويا پر ان جاهلن کے اسان جے عقیدے جی خبر کانے گا خدا تعالیٰ جی ذات بابرکات چھا اللہ تے بے پابندی ہے چا تو نہ لکھو ماں تو سمجھا دو لاڑکانے وارے ملن لگائی ہوندی تو اللہ صحیح بھی نہ لکھے پر اساں واری گال سچی تے زدت رہی رہا مجھا دوست تو اولیاء اللہ کے اللہ جے حبیب کے با اختیار نہ تھو تسلیم کری چھا نعوذ باللہ من ذالک خدا جے قدرت ان طاقت جو بنکاریاں اللہ تعالیٰ جی ذات بابرکات جی مرضیہ جی ونے تیے کرے یفعل اللہ ما یشاء خدا جو شانہ جی ونے تیے کرے خدا جی ذات کا کو پچھڑ وارو آہے ہی کو نہ خدا سب کچھ کرے سکے تو قل اللہم مالک الملک تؤتی الملک من تشاء وتنزع الملک ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير انك على كل شيء قدير اللہ جی ذات بابرکات اساں کے نصر نوا دعاؤں میں پانے پاک کلام میں اللہ تعالیٰ جی ذات بابرکات جی وصف بیان تھی پیا اے موجا مولا تو مالک الملک ہی جے کے وڑی تے کے ملک عطا کندو جے کا وڑی تے کا کھسیندو جے کے وڑی تے کے بادشاہی عطا فرمائی جے کا وڑی تے کا بادشاہی کھسے چری سب کچھ تو اللہ پاک جے ذات بابرکات جے ہتھ میں رب کریم وہ قدرت جو مالکا جو امیر کے گداگر بنائے تو مرضی جو مالکا جے گداگر کے امیر بنائے تو مرضی جو مالکا اللہ تعالیٰ جی ذات بابرکات کر کے تخت تعالیٰ ہے جیل میں وجے تو مرضی جو مالکا آہے یا نہ ہے ابا پر جے کر کے جیل میں کدی تخت تے وہارے تب خدا جی مرضی آہے اللہ جے تمے یا نہ خدا جے ذات بابرکات جے تمے خدا جی ذات جی ونستی کرے شاہ صاحب رحمت اللہ علیہ فرمائن تھا سائیں تو سبحان
तोखे चारो ना है चवणा वसदा शहर वैरान करी तू वसाई वाहणा के बेकन बख्शी बकरी जी के धनी जे तू धना के पाली सुख पाल किन में का पीहाई पाहणा हर तेला हूं ताहणा था डकन लिंग लतीफ चे खुदा सब कुछ करे सके तो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह जी ज़ात बाबरकात असांखे ॾसु ॾिनो आहे दुआउनि में पंहिंजे पाक कलाम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी वस्फ़ बयान थी पई आहे। ऐं मुंहिंजा मौला तूं मालिक मुल्क आहीं, जंहिंखे वणई तंहिंखे मुल्क अता कंदो आहे, जंहिंखां वणई तंहिंखां खसींदो आहे, जंहिंखे वणई तंहिंखे बादशाही अता फरमाई, जंहिंखां वणई तंहिंखां बादशाही खसे छॾी। सभु कुझु तो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हथ में आहे। रब करीम उहो कुदरत जो मालिक आहे जो अमीर खे गदागर बणाए त मर्ज़ी जो मालिक आहे, जे गदागर खे अमीर बणाए त मर्ज़ी जो मालिक। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंखे तख्त तां लाहे जेल में विझे त मर्ज़ी जो मालिक आहे या न आहे अबा, पर जे कंहिंखे जेल मां कढी तख्त ते वेहारे त ख़ुदा जी मर्ज़ी आहे अल्लाह जे हथ में आहे न, ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे हथ में आहे। ख़ुदा जी ज़ात जी वणे थी करे शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था साईं तूं सुभान तोखे चारो ना है चवणा वसदा शहर वैरान करी तू वसाई वाहणा के बेकन बख्शी बकरी जी के धनी जे तू धना के पाली सुख पाल किन में का पीहाई पाहणा हर तेला हूं ताहणा था डकन लिंग लतीफ चे। जो कुछ भी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हथ में आ बाने जो कम दुआ घुरण कबूल करण मुझे मिठे रब्बुल आलमीन जो कम ऐं अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जी दुआ कबूल कंदो आहे न सी ॾाढे ॻाल्हायो। अरे मुला तव्हां जी क़बूल थिए थी बाक़ी ख़ुदा जे वलियनि जी क़बूल कोन थींदी। अहिड़ा त अथव साईं ॾंढ जा पखी कमल हिन भर त कमल हुन भर। अब ॾंढ जो पखी ॾिठो अथव न साईं, कमल ॾंढ जे हुन भर हूंदो आहे, कमल हिन भर हूंदो आहे। हिननि जो नज़रियो बि साॻियो अथव। इलेक्शन में वोट में साम्हूं मुक़ाबले में बीठा आहिनि, दुनिया खे पतो पए त असां इन निज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं, असां मुक़ाबलो कंदा आहियूं, मैदान जा गाज़ी आहियूं। पर ख़बर अथनि त नानी वारा कन ॿ टे हंसे असां हूंदा अॻे पोइ त जेकर खुल्क खे ॾेखार वरी खैर जो हुकूमत ठहे त क़ुर्बान वञाए सदको वञाए बचे ॿारे तो घोर वञूं आका अगरि लॻा पिया पॉलिसी त निहार न आहे या न आहे अबा। वरी ग्रुप अहिड़ा ठाहिया अथनि तूं हिकिड़े पासे मां ॿिए पासे, तूं हिन पासे त मां वरी हिन पासे, दुनिया खे ॿुधाइण जे लाइ बेवकूफ़ बनाइण जे लाइ मफ़ाद परस्त हमेशह मफ़ाद जे तरफ़ हूंदा आहिनि। जॾहिं बि निहार चढ़ंदे सिज जी पूॼा कंदा आहिनि। सांड्रो ॾिठो अथव सांड्रो छा हूंदो आहे? जानवर आहे, जानदार त आहे सच तो जानवर आहे, नंढड़ो जीत थींदो आहे। सिज चढ़ंदो वेंदो वरी सिज ॿिया अखियूं विझी वेही रहंदो, पोइ मुजादो त ॾिसंदो कमर फिको रंग, वरी घड़ी खां पोइ कारो रंग, वरी साओ रंग, वरी हैड्रो रंग, वरी ॻाढ़ो रंग, वेंदो रंग मटाईंदो। हे बुल सांड्रे खे मारे विया, जॾहिं निहार तरी को न को रंग मटाए वेठा आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त हर दौर में 1947 में पाकिस्तान ठहियो आहे, सारी बिरादरी वहाबिन जी पाकिस्तान जे ख़िलाफ़ गांधीअ सां गॾु, नेहरूअ सां गॾु। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अवां पुराणनि माण्हुनि खां पुछो, हे लाड़काणे जो तारीख़ी शहर आहे। 1945-46 में गांधी आयो, कांग्रेसन जो जलसो हो हिते लाड़काणे जे शहर में। चओ त मां तव्हां लाड़काणे वारनि खे सबूत ॾियां, तव्हां खां विसरी वियो आहे। मां तव्हांखे ॾींदुसि, कांग्रेसन जलसो 45-46 में कयो आहे, गांधी हितड़े आयो। इहो तव्हांजो जनाह बाग, बाद में जनाह बाग नालो रखियो वियो। इन जॻह ते हुनजो जलसो हो। स्टेशन तां गाॾी मां लथो आहे, टांगे में घोड़ो कोन ॿधो, टांगे में गांधी वेठो, उन टांगे खे वहाबी मौलविन छिकियो। सचा साईं, अव्हांखे ख़बर ई कान्हे लाड़काणे वारा तव्हां सता पिया हो। मां तव्हांखे सबूत तारीख़ी ॿुधाईंदुसि।
ان اسٹیشن کا وٹھی کرے پارک تئی گاندھی بیٹھو ہو ٹانگے میں ملا ڈھکیا پیا غیر جو ہاں صحیح گیہوں پیا جن سے یہ دیوبندی وہابی کانگریسی کٹا پاکستان جا مخالف چوندا پاکستان نہ ہے وہ پاکستان آ پاکی پاکی سمجھو دا پاکی ٹکر واری پاکی جگہ پانا وہاں دار متھے دے یا پاکستان آ نعوذ باللہ من ذالک منا پاکی وہاں جی جگہ ایکڑا چوندا ہے پالیستان آ ہنن جے مولوی تے یہ بچو ہو تاریخ شاہدہ تو پاکستان جی پے بھی بنائے کو نہ سگندا اگر پاکستان جی پے بنایوں تو ماں پانجی داڑھی کے نعوذ باللہ پیشاب اسا کوڑائیں گال بخاری جیڑی جیڑی اللہ تعالیٰ جے ذات با برکات محبوب جے سنت جی عزت کیا چو الحمدللہ ڈاڑے جو الحمدللہ پر محبوب جی سنت ہو جے چھا ہو جے سے محبوب جی سنت ہو جے محبوب کریم علیہ السلام جے ذات با برکات جے عاشق جے چہرے تے ہو جے پر موجا پیارا تو جے کرے سکھ جی داڑھی ہے وہاں بھی جی داڑھی گال ساگیا کو فرق آئے کو نہ کو وہ ان کے دے کرے پاکی سا نہ کوڑا ہے کہ بیشے سا کوڑا ہے تو مرضی جو مالکا بہرحال مرد پہ کہو کمل ڈنڈ جے پکھی وانگو ہن پاسے تے کمل ہن پاسے نعوذ باللہ من ذالک ہر دور میں تاریخ پاکستان جی گواہ چڑھدے سجدی پوجا کدا مخالفت رگو ان جے کرے وقتی طور کندا ہن تے اساں جی حیثیت کے منن تے ہی بھی آہن وہ تھوڑو گھڑو گوڑ شوڑ کرے ہانے کچھ اساں کے بھی دیو تازہ ٹھاوا حکومت چاہی دیا تو بلا کچھ نہ کچھ وات میں وجھو رات بلا چپ تو ہوں تو بھوکندو تو کون پو وہ کچھ نہ کچھ ٹکر ملی سو بڑے وہ جا پیارا دوست اج تائیں ثبوت خدا جو قسم ہے یا نہ ہے وا بدائی دالو ڈاڈے گھر آیو اساں جا مشائخ اساں جا علماء اساں جا پیر اساں جا فقیر ارے کو تاریخ میں تو کو بدھائے کو اساں جے اہل سنت جے پیرن ما اج تئی پیر وکھانو کونے کو اہل سنت جے عالمن ما کو عالم دین وکھانو کونے کو علماء کرام ہمیشہ حق جو جھنڈو بلند فرمایا انشاءاللہ تعالی یہ عالم ربانی ہوندا جے قیامت خدا تعالی جو دین جی سربلندی کدا رہندا بالی اساں جو ننڈڑے خالد جو مولوی ہو جے پر مو جاگو تو خوش آمد کو نہ کدو حکومت جی چمچا گیری کو نہ کدو اے ہے جڑ ہے جو جہو سج چوندو تیرے جی پوجا پیا کدا وری چھا چوندئی تے ڈٹھو چاہیو نا تا اللہ تقدیر لکھی او امام ربانی تاری ما تنجے کرے صفائی تو پیش کیا تا امام ربانی رحمت اللہ علیہ رگی دعا گھری چھا کئی ادا دعا اللہ تعالیٰ قبول فرمائی رب کریم جے ذات بابرکات پاجے پیارن جی دعا کے رد کو نہ کندو رب شاسا واغبر لو اقسم علی اللہ لبراہ بخاری شریف کھولے نہارو مجھے پیارے مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جے ذات بابرکات جو فرمانا تا اللہ تعالیٰ جے ذات بابرکات جا کے ایڑا بھی بانا ہوندا ہن اللہ پاک دے درگاہ میرے کو ہتھ کھڑ جی دیر ہوندی آ جی چوندا ہن تی مٹھو رب کندو آ کندو کیرا ڈاڑے جو کندو کیرا اللہ جے درگاہ میرے کو ہتھ کھڑدا ہن لو اقسم علی اللہ اگر اللہ جے ذات بابرکات جے درگاہ میں حجت سان قسم کھڑی چوند خدا جو قسم ہی نہ تھیندو تو رب چوندو ما پنجے پیارن جی لج رکھندو آیا انہن جی زبان کے کوڑو کون کندو آیا جے چوندا نہ تھیندو تو ما نہ کندو آیا ما پابند کنجو کون آیا مجھے مسا حکومت کنجی کرے کا ما واحد القہار بے نیاز رب العالمین آیا پر مکھے پنجا پیارا پیارا ہن ہاں نا صحیح مکھے پنجا ارے تو حکومت چمچو تو ڈاڈو پیارو ہن جے کا شے گھری تو سا ملئی پئی کمیشن ملئی پئی نوکریوں ملنی پیوں ڈوکر ملنی پیا کہیں نہ کہیں کمیٹی جو چیئرمین ٹھہرو بیٹھو کتے نہ کتے تو رتب ٹھیک آ سب کچھ ملنی پیا حکومت جی تو تے نظر آئی تو حکومت یا خطبہ پہ پڑھو تو کہ سب کچھ ملے تو ادھر ساری زندگی رب کھیری جایو جن پانچی زندگی خدا جے رضا جے لا وجائے چھڑیو مجھا دوست حلیت الاولیاء میں حدیث پاک پڑھی حضرت سیدنا ابو الدرداء رضی اللہ تعالیٰ عنہ مصطفیٰ جو صحابیہ وہ روایت ہو کرے تو حضور پاک علیہ السلام جنے فرمائے ہوئے دہارے تجری قیامت جو دہارو تھی دو اللہ تعالیٰ جی ذات بابرکات جے کے بھی دنیا میں باطل پرستن جا ٹولا ہوندا تن کے پنجے آڈو گھرائے حکم فرمائے دو ملائکن کے تن باطلن کے ہن جا باطل معبود اگے وانے دیو خدا جو پیارو حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم فرمائن تھا تا ڈھگے جے پوجارن کے ڈھگو قیامت میں اگے آنے ڈنو ویدو
मूर्ति जे पुजारी के क़यामत जे ॾिहाड़े मूर्ति अॻियां आणे ॾिनी वेंदी, नाग जे पुजारीअ खे नाग अॻियां आणे ॾिनो वेंदो, पाणीअ जे पुजारीअ खे पाणी जी शक्ल अॻियां आणे ॾिनी वेंदी, सिज जे पुजारीअ खे साम्हूं सिज कयो वेंदो। यानी जेके भी बातिल मुशरिक हूंदा, बातिलनि खे पूॼण वारा, उन्हनि माबूदनि जूं शक्लियूं हुननि जे आॾो आंदियूं वेंदियूं। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां ऐलान थींदो त जंहिंजी तव्हां दुनिया में पूॼा कंदा हुयो उहे तव्हांजा माबूद तव्हांजे आॾो अथव, इन्हनि जी पूॼा कयो त तव्हांखे माफ़ी मिली वेंदी। छा मिलंदो तव्हांखे? इम्तिहानन इरशाद थींदो। हेरियल त हूंदा न साईं, हेरियल त हूंदा न साईं, शुरू थी वेंदा। गाबे वारो गाबे जे कढ, बुतन वारो बुतन जे कढ, नाग बलाउन वारो उन जे पुठियां जंहिं जंहिं बातिल जी हो मूर्ति जी पूॼा कंदो हूंदो ओ उन्ही जे इबादत में शुरू थी वेंदो। बाक़ी वञी सालिह बाना रहंदा जेके हिकु वहदहू ला शरीक जा इबादत गुज़ार हूंदा। मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया, अल्लाह पाक खे मालूम आहे, खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे, अल्लाह पाक जी ज़ात इरशाद फरमाईंदो अव्हां छो बीठा आहियो, कंहिंजे इंतज़ार में आहियो? आवाज़ ईंदो कंहिंजो इंतज़ार आहे तव्हांखे? जंहिंजी हे पूॼा कंदा हुआ इहे सभु पंहिंजे माबूदनि जे कढ लॻी विया, अव्हां कंहिंजी इबादत कंदा हो, कंहिंजे इंतज़ार में आहियो? उहे सभई चवंदा असीं इबादत कंदासीं अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, असां पंहिंजे हय्युल क़य्यूम रब करीम जी इबादत कंदा हुआसीं। इरशाद थींदो भला ॾियो ख़बर तव्हां ॾिठो आहे? न साईं असां ॾिठो कोन्हे को। हिननि त हथरादू हथ जा ठाहे ॾिसी पूॼा पे शुरू कई, हाणे बि क़यामत में हुननि जे पुठियां लॻा पिया हल, अवां ॾिठो बि कोन, पोइ हाणे ॾिठा तव्हां इबादत गुज़ार कीअं बणिजी वियो? अल्लाह जा नेक बाना चवंदा ऐं मुंहिंजा बालिक असां उन रब करीम जी इबादत तुंहिंजे नबियनि जे चवण ते कई, तुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे फरमान ते कई। अल्लाह जे हबीब ते असांखे यकीन हो, तुंहिंजे पाक कलाम ते भरवसो हो। उन मिठड़े रब करीम जे ज़ात बाबरकात जा अण ॾिठा पर पुठ मञण वारा असां आहियूं। मुस्तफ़ा फरमाइनि था इरशाद रब्बानी थींदो, छा तव्हां उन पंहिंजे रब खे ॾिसंदो? छा तव्हांजी मर्ज़ी आहे? अवां उन पंहिंजे मिठड़े रब खे ॾिसंदो? अल्लाह अल्लाह, अवां अंधो घुरे हिकिड़ी अखि ऐं जे ॿई मिलनि त सुभान अल्लाह। वजूह यौमइज़िन नादिरतुन इला रब्बिहा नाज़िरा। अल्लाह ताला जो पाक कलाम थो फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ा अहिड़ा चेहरा हूंदा जेके बहकंदा। चेहरा छा कंदा साईं? बहकंदा। कीअं बहकंदा? अल्लाह जे ज़ात बाबरकात जो दीदार कंदा, खुदा जी ज़ात जो दीदार नसीब थींदनि। हिकिड़ो ग्रोह आहे शीयनि जो, शिया चवंदा आहिनि त खुदा जो दीदार न को दुनिया में थींदो न को आख़िरत में थींदो। हाओ तव्हां बि सचा हो, मन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आख़िरत आमा। हिते बि इनखे खुदा अंधो कयो आहे, आख़िरत में बि अंधा हूंदा। इनखे वाक़ई दीदार कोन थींदो, बाक़ी मुस्तफ़ा जे उम्मतनि खे अहले सुन्नत व जमात खे क़यामत में दीदार थींदो। और मुंहिंजा प्यारा दोस्त जी खुदा जे ज़ात वटां इरशाद थींदो, जंहिं रब करीम खे ॾिठो बि कोन अथव पर पुटजनि जी बात कंदा हो, अंबिया अलैहिमुस्सलात सलाम जे चवण ते एतबार करे उन वहदहू ला शरीक जा पुजारी बणियो, उन जो दीदार कंदो। चवंदा सुभान अल्लाह। महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, हुलियतुल औलिया वारो अल्लामा फरमाए थो, हज़रत अबू दरदा रावी आहे त उन टाइम ते जॾहिं थींदो त तव्हां ऐलान थींदो तव्हां दीदार कंदो। हू चवंदा हाओ वो अल्लाह पाक जे दीदार जी झलक हुननि जे साम्हूं ईंदी जीअं आसमान में विझ चमकाट कंदी आहे। पर इहो को तमसील ऐं मिसाल मां नथो ॼा, रुगो तुंहिंजे दिमाग़ में विहारण जे लाइ लईस कमिस्लिही शैउन। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे मिसाल का भी शइ कान्हे का, पर उहा जेका ख़ुदा जे ज़ात बाबरकात जी बेमिसल चमक हूंदी, बेमिसल दीदार जी झलक हूंदी, उन्हनि जे आॾो ज़ाहिर थींदी। मुस्तफ़ा अलैहिस्सलाम फरमाइनि था, ओ बातिल बातिल जे पूॼा में हूंदा, मोमिन जॾहिं अल्लाह जो दीदार कंदा त हिकिड़े झलक दीदार सां 40 साल बेहोश पिया हूंदा। घणा साल साईं? उन इश्क ऐं मोहब्बत रब करीम जे दीदार वारी झलक में जब उन्हनि जे मथां करंट लॻंदो त एॾो हुनखे नशो चढ़ी वेंदो जो 40 साल उन में बेखुद थिया पिया हूंदा। हा साईं,
हाणे मां तोखे अर्ज़ थो कयां त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात जो इहो पंहिंजनि ॿारनि जे लाइ इनाम आहे या न आहे? ख़ुदा ताला पंहिंजे ॿारनि खे नवाज़ींदो न सही। पोइ जन शख़्सन तूं हुकूमत जी चमचागिरी करी तोखे ॾोकड़ मिलनि। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी ज़िंदगी, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात लाइ जन पंहिंजी ज़िंदगी साफ़ करे छॾी, हमेशह ख़ुदा जी इबादत में गुज़ारियूं। छा उन्हनि जो एतिरो बि हक़ न आहे जो ख़ुदा हुननि जी दुआ क़बूल फरमाए? अल्लाह जे ॿारनि जी दुआ रद्द थींदी आहे? न। मां तोखे बुखारी शरीफ़ जी हदीस पाक ॿुधाई जंहिंमें मुस्तफ़ा फरमाइनि था त उहो कसम खणी जेकॾहिं चवंदा आहिनि त हीअं थींदो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईअं कंदो आहे। दुरूद पर त मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। अज़ीज़ो दोस्तो, मां अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत में कयो त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दरबार में मलाइकनि दुआ घुरी। अज़ाज़ील खे चऊं त दुआ घुर त या मुसीबत टरे। ॻाल्हि यादि आहे विसरी वई? पंहिंजी जॻह ते मोटी अचो न, ॻाल्हि सोनी कयूं। हुन छा चयो हो त हिकिड़ो मुक़र्रबनि मां तड़जी वेंदो। सभिनि चयो वारो कर दुआ घुर। असांजो उस्ताद आहे, असांजे लाइ सभिनि लाइ दुआ घुर। चयो घुरो दुआ। हथ खणी दुआ पियो घुरे, चवे पियो या अल्लाह, ही जेको मां तक़दीर में ॾिठो आहे त मुक़र्रबनि मां को तड़बो, ऐं मुंहिंजा ख़ालिक़ अकबर ऐं सभई तुंहिंजा बाना रोअनि था, तोखां डिॼनि था, तुंहिंजे दरबार में दस्तबद आहिनि। मां बि हिननि जो सिफारिशी आहियां, ऐं मुंहिंजा ख़ालिक़ हिननि सभिनि खे इन मुसीबत खां बचाए। हिननि खे हा न गॾाई। छा चयई? त हिननि सभिनी खे बचाए। पाण खे त वॾाई अथव न साईं। त मां त शेखुल हदीस आहियां, मां त उस्तादुल उलमा आहियां, मां त शेखुल क़ुरान आहियां, मां त वॾा वॾा दौरा पढ़ाईंदो आहियां, मां त वॾियूं वॾियूं तबलीगूं कयूं आहिनि, मां त वॾो फनकार आहियां। मूंखे त को लोॾो ई कोन्हे को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दुआ क़बूल फरमाई। हा तुंहिंजी दुआ क़बूल आहे। तो चयो आहे त हिननि खे बचाइजां। तोखे तकब्बुर गुरूर आहे, तूं त पाण खे सम्झी कोन थो त कोई मुसीबत माते बि पवंदी। तूं तो चवीं त हिननि ते पवण वारी आहे। हे डिॼनि था अल्लाह पाक खां दुआ घुरनि था, दुआ क़बूल आहे। इहे सभु बचाए छॾनि, पर फिल्म तुंहिंजे गिचीअ में आहे। नतीजो छा निकितो? फ़ख़्रुज इन्नका रजीम। आदम अलैहिस्सलाम जे सजदे जो वक़्तु अची वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात करे छॾियोसि, क़यामत ऐलान थी करे छॾियईं। त मां अर्ज़ पे कयो त दुआ अल्लाह पाक वटि उहा मक़बूल हूंदी आहे जंहिंमें ॿियनि सां गॾु पंहिंजे पाण खे बि शरीक ऐं भाईवार कजे। पंहिंजे लाइ बि दुआ घुर्जे, ॿिए जे लाइ बि दुआ घुर्जे। अल्लाह ताला फरमाए थो यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। उहे नेक ऐं सालिहान अल्लाह ताला जे दरगाह में दुआ घुरदा, या अल्लाह असांखे त माफ़ कर, पर उहे असांजा भाउर जेके ईमान सां दुनिया छॾे विया तन खे बि माफ़ फरमाए। थोरो हिते सोचियो त पोइ अॻिते हलूं, मसइले खे ज़रा सम्झंदा हलो। अदा अल्लाह पाक जे पाक कलाम में का बि बेसूद ॻाल्हि आहे? हर ॻाल्हि, हर कलाम, हर फरमान मुसलमान इंसान ज़ात जे लाइ फ़ाइदे वारो आहे। का बि ॻाल्हि बेसूद कान्हे, ऐं कंहिं बि अहिड़ी शइ जी रब करीम तारीफ़ कान कई आहे जेका बेफ़ाइदा हुजे। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात बेफ़ाइदी शइ का बि कान बयानु कई आहे। वरी ख़ुसूसन जंहिंजी तारीफ़ मक़ाम मदह में कई वञे, उहा मक़ाम मदह में जंहिं शइ खे साराहियो वञे, उहा त अञा वधीक मुफ़ीद हूंदी। अरे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जाइ ते बाननि जे दुआ खे साराहियो आहे। चओ चओ छा खे साराहियो आहे? ॾाढे बुलंद आवाज़ सां, जेतिरो नारो हणंदा हो, नारे वारे आवाज़ में मूंखे जवाब ॾियो त ख़ुदा जी ज़ात बाबरकात छा खे साराहियो आहे? चओ बाने जी दुआ खे, बाने जी दुआ खे। हाणे जेकॾहिं इहा दुआ बेकार आहे, कंहिं कम जी कान्हे, फ़ाइदे वारी न आहे, इन मां नफ़ो कुझु कोन्हे को, पोइ अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात अहिड़ी शइ खे छो थो साराहे पियो? मुंहिंजा प्यारा दोस्त, मञणो पवंदी जेकॾहिं क़ुरान मजीद ते तुंहिंजो भरवसो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पाक कलाम खे मञण वारो आहे, त तोखे तस्लीम करणो पवंदो त अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि जी दुआ पंहिंजे बाननि जे हक़ में क़बूल फरमाईंदो आहे।
अल्लाह जो बानो जेकॾहिं कंहिं अल्लाह जे बाने लाइ दुआ घुरे त अल्लाह तबारक व ताला चओ क़बूल कंदो आहे। ॾाढो चओ अल्लाह ताला हिकु ॻाल्हि। ॿिए नंबर में अल्लाह ताला जे बाने जी दुआ अल्लाह जे बाने खे फ़ाइदो ॾींदी आहे। अल्लाह जे बाने जी दुआ अल्लाह जे बाने खे फ़ाइदो ॾींदी आहे। अब जेकॾहिं इहा दुआ रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान फ़ाइदे वारी कान्हे ऐं बेफ़ाइदी दुआ आहे, को बि न मां फ़ाइदो कोन्हे त पोइ रब साराए छो? क़ुरान पाक इन खे सारायो। इन मां मालूम थो थिए त जेकॾहिं को बानो अल्लाह पाक जे बाने जे लाइ दुआ घुरे त अल्लाह जे बाने जे लाइ दुआ रद्द कान थींदी आहे, बल्कि फ़ाइदो थींदो आहे। एतिरो त फ़ाइदो थींदो आहे जो अल्लाह जे बाने जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, शरह सुदूर फी अहवालिल मौता वल क़ुबूर। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि किताब लिखियो आहे, उन में हबीबन करीमन जी हदीस पाक लिखे थो पियो त मैयत जे लाइ दुआ एतिरी त फ़ाइदेमंद हूंदी आहे जो दुनिया व माफ़ीहा हिन ज़मीन खां वठी करे आसमान ताईं जो कुझु ज़मीननि आसमाननि में आहे उहा शइ एतिरो फ़ाइदो बाने खे कान ॾींदी आहे जेतिरी मरी वियल बाने खे जेरे जी दुआ फ़ाइदो पहुचाईंदी आहे। सम्झो था न? दुनिया में छा आहे? बादशाहूं, सोन, चांदियूं, हीरा, जवाहरात, हर शइ आहे, दौलत आहे। महबूब से फरमाइनि था दुनिया में माफ़ीहा में जो कुझु बि आहे उहो एतिरो मैयत खे फ़ाइदो कोन ॾींदो आहे जेतिरी जेरे बाने जी दुआ मैयत खे फ़ाइदो ॾींदी आहे। माना ज़िंदह इंसान कंहिं वफ़ात पियल बुज़ुर्ग लाइ, कंहिं दोस्त लाइ, पंहिंजे भाउ लाइ दुआ घुरे, हुनखे एॾो लज़त ऐं आराम ऐं सुकून हुन दुआ मां मिलंदो आहे जो दुनिया सॼी लुटाए छॾ उन मां एतिरो फ़ाइदो कोन्हे जेतिरो तुंहिंजे दुआ मां फ़ाइदो थो थिएसि। असां तव्हां छो गॾु थिया आहियूं? हज़रत अल्लामा व मौलाना उस्ताज़ुल उलमा साईं मौलाना मोहम्मद साले रहमतुल्लाह ताला अलैह जो रूह मुबारक खे क़ुरान पाक जो ख़तम बख़्शऊं। तालिबुल इल्म क़ुरान पढ़िया, शागिर्दनि पढ़िया, दोस्तनि पढ़िया, औलाद वारनि पढ़ाया। उन खां पोइ अल्लाह पाक जे रज़ा ख़ातिर ताम तयारु कयो वियो, क़ुरान पाक पढ़ियो वियो, उलमा किराम बयानु कयो, हदीस पढ़ी वई, महबूब जो फरमान पढ़ियो वियो। इन सॼे सारे कम जो सवाब हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद साले सईं रहमतुल्लाह अलैह जे रूह खे बख़्शऊं था ऐं दुआऊं घुरूं था त या अल्लाह हिन पंहिंजे बाने जा क़ब्र मुबारक में दरजात बुलंद फरमा। सभई चओ आमीन। ॾाढे चओ आमीन। बुलंद आवाज़ सां चओ आमीन। महबूब जे फरमान मुताबिक़ इहा दुआ तव्हांजी जेका आहे सा मैयत जे लाइ फ़ाइदे वारी आहे। अॼुकल्ह त दुआ ते बि लठ लॻी पई आहे। अलाह खां घुरो, पीरनि खां न घुरो, अलाह खां घुरो, नबीअ खां न घुरो, अलाह खां घुरो, वलियनि खां न घुरो, ऐं वरी दुआ खणी जनाज़े खां पोइ घुर त तप चढ़ियो वञे। हदीस में ही गाने का दुआ खुद जनाजो आ, नबी सही काने घुरी था छोटा घुरो। जाहिल तू पढ़ी हुई कोन, पढ़ी आ त ख़बर पवई आ। पाण खे अल्लामो तो सदाई हिदायत शरीफ पढ़ाईंदो हूंदे पर तो अचे ई कान पढ़ाईंदे किथां। हिदायत जो शरह आहे मशहूर फतहुल क़दीर, अहनाफ जो मोतबर किताब आहे। उलमा अहनाफ उन में मशहूर हदीस पाक लिखी पई आहे। हज़रत अल्लामा इब्न हम्माम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो विसाल थियो आहे, शहीद थियो आहे, हज़रत फारूक आज़म जो जनाज़ो सहाबा किराम पढ़ियो। इत्तिफ़ाक़ सां हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम उन वक़्त में मौजूद कोन हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम उहो सहाबी आहे, बुखारी शरीफ में जंहिंजे लाइ मशहूर हदीस पाक अचे थी त जॾहिं अब्दुल्लाह बिन सलाम ख़बर ॿुधी त रसूलुल्लाह मदीने शरीफ में आया आहिनि त महबूब पाक सां मिलण आयो। हू पंहिंजे ज़माने में पंहिंजे दौर जो वॾो आलिम हो, ईसाई मज़हब जो वॾो आलिम हो, यहूदी बि हुनखे मञींदा हुआ, यहूदियुनि जो बि आलिम हो, नेक शख़्स हो। हुन जो पीउ जेको हो उहो बि वॾो आलिम हो, आसमानी किताब पढ़ियो वेठो। जवल मदीने तैयबा में मुंहिंजो प्यारो हबीब अचनि था, सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे अचण जी ख़बर ॿुधी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पहुतो आहे। ख़ुदा जे हबीब करीम जी दरबार में अची हाज़िर थी करे अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, 3 सवाल तव्हां खां कंदुसि ऐं मूंखे ख़बर आहे त टिनी सवालनि जो जवाब सवाइ नबीअ जे ॿियो को ॾींदो ई कोन को। अहिड़ा मुंहिंजा 3 सवाल आहिनि जो 3 सालनि जो जवाब नबी खां सा ॿियो ॾेई कोन थो सघे। जवाब ॾियो। पाण सां ॿुधा
حضرت عبداللہ بن سلام پرو سوال تو کر یا رسول اللہ کیا مجھو کئی نشانیوں ہم کئی حبیبن کریم نے فرمایا زنا گھنی تھی ویندی بے حیائی ودی ویندی نمازوں مانو ضائع کندا محبوب جے سنتن طریقن کے پھٹو کندا اور تو گھنیوں تھی ویندیوں بھارت مرد جے کے ہوندا سے تمام تھوڑا تھی ویندا ایڑے طریقے سے خدا جے حبیب کئی نشانی بدایوں پار فرمایا سن تے کہ پیرے اگاڑا ہوندا سے ماریوں ٹھاہیندا دولت مند تھی ویندا جو ہنن جا گھر بنگلا محلہ تو ہوندا پیو ماں جی عزت باندھے جی ہوندی اولاد جی عزت سردار جی ہوندی کئی نشانیوں ہیں پر عبداللہ بن سلام تو یا رسول اللہ قیامت جو تک کئی نشانیوں ہوں دیوں پر انہیں سبنی نشان مجھا پہرے نمبر تے نشانی قیامت جی کہہ رہی ہے نشانیوں تک کئی ہیں پر پہرے نمبر میں دیکھا پہری نشانی ہوں دی سا کہہ رہی ہوں لیو سوال یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم سب چو یا رسول اللہ ڈاڈے چو یا رسول اللہ جنتی جری جنت میں ویندا خدا تعالی جی ذات بابرکات جنت کے جیکا پہری مہمانی کھارائیندو سا چھا ہوندی اسی جو لڑکا نے آیا سے سائیں صاحبزادے صاحب اسا کے پہری مہمانی کیسے چھا کھپے سے بکھ لگیا مانی کھارائے اتھا دے بسم اللہ کرے عمدے قسم جو تام بہترین ڈش لگو ان میں اسا کی خدمت کہوں اللہ تبارک و تعالی جل جلالہ من والو کھین دین میں مال میں ایمان میں برکت نصیب فرمائے لاڑکانے میں نہ مکھا کو پوچھے تہا کے پہری مہمانی کہڑی ملی صحیح فلانی شے ملی تو سجو ڈہاڑو تہا جی مرضی جے کا ونے چاہے پانی تدو وغیرہ بیو شیوں ایڑا طریقے سے محبوب خان سوال کے قبلہ جنتی جنت میں جو کچھ گھرندا سو کھائیندا پر پہری مہمانی چھاجی تھی وسوال ٹیو سال یا رسول اللہ بار کدے پیو ماں جے مہانڈے ڈاڈے ڈاری جے مہانڈے کدے وری ماں جے مہانڈے کری نانا نے ماماں جے مہانڈے یہ چھو سمجھو تا لائن اللہ تعالیٰ جے پیارے حبیب کریم صلی اللہ علیہ وسلم ارشاد فرمایو او عبداللہ بن سلام پہری گال کیا مجھے نشان مجھا کئی نشانیوں ہوں جو پر پہری نشانی ماں محمد کریم تو کے بدھایا تو او بھرکھا اکڑی باہ نکر دی اللہ تعالیٰ جی ذات بابرکات پناہ دے او باہ مان کے کہیں دی اللہ دیوی دی اگ میں باہوں دی اگ ماں مانو جے ڈوڑندا ویندا حبیب کریم جی ذات بابرکات فرمائن تھا تا مخلوق ایڑی جگہ تے گڑ تھی ویندی اللہ پاک جی جے جہاتے مردی ہوندی مشرق کا باہ جو اچڑ یا قیامت جے نشان مجھا پہری نشانی ہوندی قیامت جے نشان بجا پہری نشانی ہوندی بی نشانی بیو بے سوال کرو یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم پہری مہمانی جنتن کے کیڑی تھیندی اللہ تعالیٰ جو پیارو حبیب پاک علیہ السلام فرمائن تھا تو جنت میں پہری مہمانی جنتن کے اللہ پاک جنت میں پہری نشانی مچھی جو جگر مچھی جی آنی کھارائی دو گھڑو کرے آنی تھی دیا پلے میں کیا میں دیا نہیں بی کے مچھی میں کان تھی دیا پانچے سندھ میں رواج بابا پلے جا شوقین پلو کھائندا پلے جی آنی جے کا ہوندیا وہ تمام لذیذ مٹھی پیاری ہوندیا بھلے خاں بھلی ہوندیا محبوب کریم جی ذات بابرکات فرمائن تھا تے پہری مہمانی مچھی واری آنی ہوندی جے کا اللہ جی ذات بابرکات جنت کے نصیب فرمائن ٹریں گال ماں انہی کے پردے میں تو عرض کیا پان کریم نے فرمایا تو بار پیو جے مہانڈے تڑے تھیندو آجری پیو جو غلبو تھے ماں جے مہانڈے تڑے تھیندو آجری ماں جو غلبو تھے پیو ای ماں جو دری پان میں ملاپ تھیندو آ بنی ماں جہاں جو غلبو تھی ویندو اولاد ان جے مہانڈے تھیندو حضرت عبداللہ بن سلام فوراً سوچے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ اے خدا جا پیارا حبیب صلی اللہ علیہ وسلم مکھے یقینا ماں کے ڈٹھو نسل ساما سمجھی صلی اللہ جو نبی اواں جی صورت اواں جی سیرت اواں جو چہرو اواں جی ذات مکھے بدھاؤ پہ تو خدا جو حبیب سب کچھ ماں جن کتابن میں پڑھیو ویٹھو آیا پر تسلی تشفی جے واسطے ٹے سوال کیا تم آنے ماں مسلمان آیا جو امتی آیا پر پیارا مدینے وارا یہودی وڈا بہتان تراشن مدینے جا یہودی وڈا بہتان تراشن جے کدے نا خبر پئی جی ون منجی تو مسلمان تھی ہوا تو یا رسول اللہ ہو پسو پیش کندا مسلمان نہ تھیندا تانجے کرے منجے